शहर कमरुद्दीन चढ़ियो ॻोठ ख़मीसो डायरी जूं रिहायशी औरतुनि जो पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदे मुस्मात हज़ूरा ऐं मुस्मात नसीबा जो चवणु आहे त असां कुझु वक़्तु पहिरियां एवज़ ॾे वठि ते रिश्तेदारी कई हुई, जंहिंजे असां हक़ घुरियो आहे, पर बासर निज़ाम कलोड़ो शरीफ़ कलोड़ो हाजी वरियल पुलिस जी मदद सां असांजे घरनि ते बिना जवाज़ चढ़ाई करे असां ते तशदुद कयो आहे ऐं क़ुर पाक जी पिणु बेहुरमती कंदे पाक कलाम उछलायो आहे। असांजे घर बातिन हाजी नूर मोहम्मद अब्दुल हादी अब्दुल महर खे खंभे मारकुट करे खणी विया। असांखे शक आहे त असांजे मर्दनि खे पुलिस खणी हाफ़ फिराए करे उन्हनि खे माज़ूर करे न छॾे। ऐं औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजे टॉर्चर जिस्मानी तौर ते परेशान कयो पियो वञे। मुतासिर औरतुनि वधी चयो त असां SHO कमराबाद ऐं बासर माण्हुनि पैसा वठी घरनि में मौजूदु नौजवाननि खे खणी तशदुद कयो वञे थो, जंहिंजा शाहिद उतां जा रहवासी पिणु आहिनि ऐं मुख़ालिफ़ धुर सां ख़िलाफ़ ॻोठ में ग़लति इल्ज़ाम हणी नफ़रतूं फैलाए रहिया आहिनि। मुतासिर औरतुनि मीडिया अॻियां दाईंदे वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ IG ऑफ सिंध खां मुतालबो कयो त असां सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजे मर्दनि खे बाज़ियाब करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।